अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन सय्यिदिर रसूली व खातमिल अंबिया अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलल्लाह सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम अल्लाह ताला जल्ल करम दिया ये रब्बे जुल जलाल असाई दवा ज़मीन दिया सादत बख्शी जो बाबरकत मजलिस बाबरकत जगह मस्जिद शरीफ में बैन की तौफीक नसीब फरमाई सब जोर से चवा आमीन नमाज में आमीन आस्ते साए हिते जोर से या रब्बुल आलमीन जेको ज़ोर सां सुभान अल्लाह या आमीन चवे उनखे अजरात मुंहिंजे आका जी ज़ियारत नसीब फरमा या अल्लाह जे अञा ज़ोर सां चवे तो हुज़ूर सां गॾु चइनि यारनि जी ज़ियारत नसीब फरमा या रब्बुल आलमीन जेको अञा ज़ोर सां तुंहिंजी रज़ा जे लाइ चवे उनखे दुनिया जे चक्कर मां कढी मक्की मदीने जा चक्कर लॻाए जॾहिं असांजो महबूब सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जो नालो अचे तो दुरूद पढ़ंदा मेराज ते विया जॾहिं अल्लाह ताला जी मुलाक़ात खां वापसि मोटिया हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह सां मुलाक़ात थी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह फरमायो महबूब पंहिंजी उम्मत खे मुंहिंजा सलाम सलाम जो जन्नत है एक खाली मैदान जेको तव्हांजो उम्मती सुभान अल्लाह चवंदो अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो वण लॻाईंदो हाणे जेतिरो असां घणो सुभान अल्लाह चवंदासीं जन्नत में वण लॻंदा कंहिंखे चइबो न आहे त सुभान अल्लाह चओ
असां जो कम है फजीलत फज़ाइल तो दिल में इंसान पंहिंजे फज़ाइल जो शौक़ रहे दुरूद जा फज़ाइल नमाज जा फज़ाइल हज जा फज़ाइल ज़कात जा फज़ाइल तो जेतिरो इंसान अमाल कंदो ओतिरो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे वेझो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त हवा में उड़ाम दे वियो कि हमरा ॾिठस त सुभान अल्लाह लफ़्ज़ दिल मां निकिरी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तख्त लाए उनखे चई त तूं छा चयो कि मूं त सुभान अल्लाह चयो कि सुभान अल्लाह जो अजर मूंखे ॾे ही बादशाही तख्त तोखे ॾे मुझा भाइरो दोस्तो सुभान अल्लाह जो लफ़्ज़ सिर्फ़ मूंखे न बल्कि अल्लाह खे बि वणे दिल सां सुभान अल्लाह चओ त पासे वारो वीचारो जागी पए उहो बि चई वठे अल्लाह ताला असां ई तव्हांजे मथां वॾो थोरो अल्लाह ताला पंहिंजो रहमतूं क़ुरान मजीद में अंदरि बयानु फरमाई फरमाई वइन तउदू निअमतल्लाहि ला तुहसूहा वइन तउदू निअमतल्लाहि ला तुहसूहा ओ मुंहिंजा बानरो मूं अल्लाह जूं नेमतूं एतिरियूं तव्हांजे मथां जी तव्हां ॻणींदो त ॻणे कोन सघंदो अल्लाह का पुछो नेमतूं असांजे मथां फरमाई अलम नजअल लहू ऐनैन वलिसानन वशफ़तैन अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा बानरो मूं अल्लाह जी या तव्हांजी मथां नेमत जो ॻाल्हाइण जे लाइ ज़बान ॾिनमि पर या ज़बान अल्लाह ताला जानवर खे बि अता फरमाई पर जानवर खे ॻाल्हाइण जी ताक़त न ॾिनई ओ मुसलमानो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा बानरो थोरो गौर ऐं फ़िक्र कंदो छा या मूं अल्लाह जी नेमत में आयो थोरो न आहे वरी नेमत जो ज़िक्र कंदे फरमाई अलम नजअल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलक़नाकुम अज़वाजा अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा बानरो मूं अल्लाह जो तव्हांजी मथां इहो थोरो जो ज़मीन खे तव्हांजे लाइ मूं विछाऊं बनायो पर ज़मीन खे एतिरो नरम कोन बनाई जो असां ई तव्हांजा पेर ज़मीन जे अंदरि हलिया वञनि न एतिरो हिन ज़मीन खे रब्बुल आलमीन सख़्त बनायो जो असां ई तव्हांजा पेर फटिजी पवनि अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा बानरो अल्लाह जी कुदरत या जो हिन ज़मीन खे पाणी जे मथां तव्हांजे लाइ विछाए ॾेखारी वल जिबाल औतादा जबलनि पहाड़नि जे तरफ़ नज़र कंदो उन्हनि जबलनि ऐं पहाड़नि खे मूं अल्लाह ताला तव्हांजे लाइ नेमत जी सूरत में बनायो भला ये जबल या ज़मीन अल्लाह के फ़ाइदे ॾींदी असां ई तव्हांखे असांजे फ़ाइदे फरमाई व खलक़नाकुम अज़वाजा तव्हांखे जोड़ा जोड़ा करे पैदा कयूं अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा बानरो तव्हां मुंहिंजो नेमतूं यादि कयो पाणी जी सूरत में मूं अल्लाह जी नेमत निंड जी सूरत में मूं अल्लाह जी नेमत
आसमान जी सूरत में वो अल्लाह जी नेमत, जमीन जी सूरत में वो अल्लाह जी नेमत, हथन जी सूरत में वो अल्लाह जी नेमत, अखिन जी सूरत में वो अल्लाह जो नेमत, औलाद जी सूरत में वो अल्लाह जो नेमत। अल्लाह ताला फरमा तो मुझा पारो तवा मुझो नेमतों कभी तो तक मिल को न सकदा। सुभान अल्लाह के रब जाए सांगे फरीद रब जुल जलाल कुरान मजीद के अंदर फरमाए अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। ओ बनामो अल्लाह जी ने दिया थी जो तू पांडे पाए में गौर फिक्र कर तुम अल्लाह तो किए ठाए। ओ मुझा बाना तो कतरे में पैदा थिए जो को किनो कतरो मां जे छाड़ी मां पिए दी फुटी मां निकरंदो आ मां जे रहम जे अंदर वींदो आ। पोयो किनो कतरो 40 ॾींहं गुज़रण खां पोइ रत जो दर थींदो आ, 40 ॾींहं गुज़रण खां पोइ गोश्त जो लोथड़ो थींदो आ। फरमाए मुंहिंजा बांदरो मां जे पेट जे अंदर किन ॾींहंनि जे अंदर जिते न डॉक्टर जी दवा पहुची सघे, न हकीम जी फतवा पहुची सघे, न मुल्ले ऐं मौलवी का फोन पहुची सघां, न तुझे मां के पतो आ न तुझे पीए के पतो आ। अल्लाह ताला फरमायो मां जे पेट जे अंदर 3 धेरनि जे अंदर तव्हां जूं अखियूं, तव्हां जा नक, तव्हां जा चप पेर उज़वा केर बनाइण वारो आ? अल्लाह जी ज़ात फरमाए आऊं आहियां, ॿियो केरु कोन्हे। वरी केरु हुयो जो साह अंदर विधई मां जे पेट। तरीद रब्बी जुल जलाल 4 कसम करी फरमाई वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन। वत्तीन कसम मुके इंजीर जे वण जो, कसम मुके ज़ैतून जे वण जो, कसम मुके बलदुल अमीन शहर वारे जो, कसम मुके तूर सीना पहाड़ी जो। फरमाई लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। अल्लाह ताला फरमाए फरिश्ता में भला कोन, और अल्लाह से फरमाए सिद्ध भलो नाहे, चंद्र भलो नाहे, सितारो भलो नाहे। फरमाए पूरी मखलूकात में, पूरी कायनात में जेकर सोनो भलो ठायम थे इंसान के ठायम। छो त सिज इंसान जी गुलामी, चंड इंसान जी गुलामी करे, रात इंसान जी गुलामी करे, सिज चंड सितारा सब इंसान जी गुलामी कन, पर बल्कि मलाइक फरिश्ता भी इंसान जी गुलामी है खिदमत में। आगे ये नेमतूं थोरो सोचो सिर्फ असांजे मथां आहिनि या गैर मुस्लिम जे मथां बि कई? ओ मुसलमानो इन नेमत में सिर्फ असां शरीक न आहियूं, बल्कि उहे अल्लाह जा बाना जिन अल्लाह ताला जी के न मञो, कुफर इख्तियार कयो, पर रब्बुल आलमीन उन्हनि खे भी नेमतूं ॾिनियूं। पर या अल्लाह असां उम्मती महबूब मोहम्मद मुस्तफा जे मथां तुंहिंजो कहिड़ो थोरो। फरमाई इज़ बाअस फीहिम रसूला, के आदम सफीउल्लाह जो उम्मती बनायो, के मूसा कलीमुल्लाह जो उम्मती बनायो, के ईसा रूहुल्लाह जो उम्मती बनायो, के इब्राहिम खलीलुल्लाह जो उम्मती बनायो। ओ मुझे महबूब जा उम्मतियो, तव्हां वॾे भागनि बख़्शण वारा जो, तव्हां मुंहिंजे सोहिणे नबी जा उम्मती आयो। ओ मुसलमानो असांजो नबी आयो त 1,24,000 पैगंबर खां बाद में, पर जन्नत में सभिनी खां पहिरियां वेंदा। जन्नत जूं कुंजूं के वञनि, जन्नत जूं चाबियूं के वञनि,
चओ ये या बि ख़बर कान्हे तव्हां कि असांजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा ओ मुसलमानो हर नबी के अल्लाह ताला कलमो ॾिनो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह नूह के कलमो मिलो ला इलाहा इल्लल्लाह नूह नबीउल्लाह मूसा के कलमो मिलो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह पर मुझे महबूब के अल्लाह रब्बे जुल जलाल कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आदम सफ़ीउल्लाह जी कलमे में नुक्तो मौजूद हजरत नूह नबीउल्लाह जे कलमे में नुक्तो मौजूद पर मुझे सोने नबी जे कलमे में निसंदो न ला इलाहा इल्लल्लाह में नुक्तो न मुहम्मदुर रसूलुल्लाह में नुक्तो भाई लफ्ज़ नुक्ते का भाई ओ मुसलमानों अल्लाह ताला फरमायो महबूब जिते मोरब जी रबूबत होंदी उते तो मोहम्मद मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाई होंदी इन्हें करे अल्लाह जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमी ला इलाहा इल्लल्लाह जो इकरार करण जन्नत जो मंजूर ला इलाहा जो इकरार करण जन्नत जी ला इलाहा इल्लल्लाह इकरार बंदगी मोहम्मद रसूलुल्लाह इज़हार बंदगी ला इलाहा इल्लल्लाह अंदर जी शयत मोहम्मद रसूलुल्लाह बाहर जी शयत ला इलाहा इल्लल्लाह के दिखारे न तो सके मोहम्मद रसूलुल्लाह के दिखाए न तो सके ला इलाहा इल्लल्लाह जन्नत जो पासपोर्ट मोहम्मद रसूलुल्लाह जन्नत जी वीज़ा आई मुझे महबूब फरमायो जेको मुझो उम्मती सुबह ऐं शाम हिन कलमे जो 100 दफ़ा वर्द कंदो जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथंदो उन जो चेहरो ईअं रोशन हूंदो जीअं चोली जो चंड चमकंदो अथव केरु तव्हांखे चए थो त ज़िक्र न कयो अल्लाह जो ज़िक्र घणो कयो जेतिरो अल्लाह जो ज़िक्र कंदो अल्लाह जो अल्लाह जो ज़िक्र घणो कयो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र घणो कयो नबी जी फरमायो जे मुंहिंजे उम्मतीअ जो शुरू कलमो बि ला इलाहा इल्लल्लाह आख़िर कलमो बि ला इलाहा इल्लल्लाह हुजे उहो मुंहिंजो उम्मती 1000 साल ज़िंदा रहे पर रब क़यामत जे ॾींहुं कंहिं बि गुनाह जो मुतालबो न कंदसि हिन कलमे जो घणो विर्द कयो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जी ज़ात के अर्ज़ कयो या अल्लाह मूंखे कोड़ो ख़ासि विर्द ॿुधा जेको आऊं पढ़ंदो रहां तोखे यादि कंदो रहां अल्लाह ताला फरमायो मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कर या अल्लाह इहो त सभु पढ़ंदा आहिनि अल्लाह ताला फरमायो मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह खे लिखी करे साईं जे हिकिड़े तराज़े में रखियो वञे ओ मुसलमानो 7 आसमान 7 ज़मीन सिज चंड सितारा पहिरें आसमान जा मलाइक ॿिए आसमान जा टे आसमान जा 7 आसमान जा मलाइक जिन इंसान सभिनी खे ॿिए तराज़े में रखियो वञे पर ला इलाहा इल्लल्लाह जो मुक़ाबिलो कोन करे सघंदो एॾो अज़ीम कलमो मिलियो असांखे पोइ असां कलमो पढ़ी पोइ बि बेक़दर थियासीं मुसलमानों बड़े भागनी पख्तन वारा आहियूं जीअं असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1,24,000 पैगंबर खां ओ मुसलमानों विलादत जे लिहाज़ सां बाद में आया पर जन्नत में सभिनी खां पहिरियां वेंदा अहिड़ी तरह मुंहिंजे महबूब जी उम्मत आई त सभिनी खां बाद में आहे पर जन्नत में सभिनी खां पहिरियां वेंदी जन्नत में को काफर न वेंदो जन्नत में को मुलहिद न वेंदो जन्नत में को मुनाफिक न वेंदो ओ मुसलमानों जन्नत में को कादियानी न वेंदो जन्नत में कलमे वारा सोवे नबी जा उम्मती वेंदा जन्नत बनाई कलमे वारा ने सोने नबी जा उम्मती उन उम्मती जे नाते हूंदे सोने नबी जी सुन्नत जी ताबेदारी कई
ओ मुसलमानों, अल्लाह जी ज़ात जो कसम आ, मुझे सोने नबी जी जेकी सुन्नत आ अल्लाह के ॾाढी पसंद थी। हींअर उम्मत के सुन्नत ते आयो सुम्हूं कीअं जीअं मुंहिंजे आका सुन्नत तरीक़ो ॿुधायो, खाऊं मानी कीअं जीअं मुंहिंजे आका सुन्नत तरीक़ो ॿुधायो, घर में कीअं अचूं जीअं मुंहिंजे आका सुन्नत ॿुधाई, बाज़ार में कीअं वञूं जीअं मुंहिंजे आका सुन्नत ॿुधाई। मुसलमान खां पुछा कर बाबा छह कलमा अचनि था, चवे थो न। भला आज़ान खां पोइ जेका दुआ अचे थी, चवे थो न। गुसल जा फ़र्ज़ या सुन्नत अचनि थियूं, चवे थो न। नबी साईं जी अज़वाज जा नाला अचनि था, चवे थो न। वरी चए पुछा कर त बाबा तबलीग काफ़र खे कर, तबलीग वञी काफ़र खे कर। असां त मुसलमान आहियूं, मुसलमान जे घर में जायासीं, आज़ानी तकबीर आई, मुसलमानों वाक़ई काफ़र खे तबलीग कबी आहे। पर अॼु मुसलमान जा अमल अहिड़ा आहिनि जो काफ़र ॾिसी करे मुसलमान खां परे कंदा। तव्हां खां पुछां थो, ॿुधायो भला रमज़ान जे महीने में होटल हलाइण वारो गैर मुस्लिम कोन्हे, मुसलमान गैर मुस्लिम कोन्हे, मुसलमान सरेआम खाइण वारो मुसलमान आहे, गैर मुस्लिम न आहे। छो त हू जेकॾहिं खाए त हुन ते मया न। गुनाह असां अहिड़ा पिया कयूं, पर मुंहिंजा ॿाहिरो दोस्तो, अल्लाह जी ज़ात जो कसम पंहिंजे आमाल खे ॾिसूं था त सम्झूं था त हिकिड़े मिंट जे रहण जे लाइक़ न आहियूं, पर रब रहम कयो आहे उन मदीने वारे मीर जी दुआ मुझे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी दुआ जे सदके बचा के आयूं। अल्लाह जी ज़ात जो कसम जेके पहिरियां पैगंबर गुज़रिया उन्हनि हिकिड़ी नाफ़रमानी कई, उन्हनि जी शिकिलूं मटिजी रहियूं। असां हज़ारे नाफ़रमानी कयूं था, पर असांजी तस्वीरूं नथी मटिजनि। सोने मदीने वारे मीर जी दुआ आहे, उन मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ो। मुंहिंजी आका फरमायो, जेको मुंहिंजो उम्मत हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो 10 रहमत नाज़िल थींदा। पाण फरमायो तव्हां हिते दुरूद पढ़ंदो, मलाइक दुरूद खणी मुंहिंजे रोज़े अनवर ते पहुचाईंदा। फरमाईंदा महबूब तव्हांजे उम्मती फिलाणे फिलाणे जे पुट फिलाणे जे ॻोठ में रहण वारे दुरूद पढ़ियो आहे। हुज़ूर फरमाईंदो, ओ मलाइको उन मुंहिंजे उम्मती खे मूं मुहम्मद जा बि सलाम सलाम। आका फरमायो, जेको चवे थो त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे घणो वेझो हुजे त मुंहिंजे मथां घणो दुरूद पढ़े। अॼु फेसबुक हलाइण जो टाइम आहे, टीवी ॾिसण जो टाइम आहे, रांदि कुॾण जो टाइम आहे, पर दुरूद पढ़ण जो टाइम कोन्हे। दुकान ते वेठो आहीं, सौदो ॾींदो दुरूद पढ़े, मेंह जो खीर ॾींदो बिस्मिल्लाह करे पोइ दुरूद शरीफ़ पढ़णु शुरू कर। गाॾी में वेठो आहीं, बिस्मिल्लाह करे दुरूद सां सफ़र शुरू कर। मुंहिंजा ॿाहिरो दोस्तो, मुंहिंजे आका मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुंहिंजा उम्मत इहो दुरूद पढ़ंदो रब जो रहमत वसंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे, टाइम काफ़ी थी चुको आहे, ज़्यादा तंग करणु मुनासिब न आहे। तव्हांजी इहा वॾी महिरबानी ऐं करम नवाज़ी तव्हांजी इहा क़ुर्बानी आहे। इहा ॻाल्हि इहा तव्हांजो वहम इन ॻाल्हि जो सबूत आहे त तव्हांजी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सची मोहबत आहे। अल्लाह सां बि सची मोहबत है, अल्लाह के रसूल सां भी सची मोहब्बत है। अल्लाह ताला शला सां ही तव्हां सभिनी की हाज़िरी कबूल फरमाए। रही ज़िंदगी मुलाकात बाक़ी। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।